लॉन्गिट्यूड्स ऐं लेटिट्यूड्स यानी ड्रिघाई फाकूं या वेकराई फाकूं। लॉन्गिट्यूड्स यानी ड्रिघाई फाकूं ऐं लेटिट्यूड्स माना वेकराई फाकूं ज़मीन जे गोले ते मौजूद ख़याली लकीरूं आहिनि जेकी ज़मीन जे गोले खे नंढनि नंढनि हिस्सनि में तक़सीम कनि थियूं जीअं असीं कंहिं बि इलाइक़े जी निशानदही आसानी सां करे सघूं। उत्तर खां ॾखण तरफ़ वेंदड़ लकीरुनि खे ड्रिघाई फाकुनि सां गॾोगॾु मेरिडियंस या वर्टिकल लाइन्स बि चयो वञे थो, जॾहिं त ओलह खां ओभर तरफ़ वेंदड़ लकीरुनि यानी वेकराई फाकुनि खे पैरेलल्स या हॉरिजेंटल लाइन्स पिणु चयो वेंदो आहे। वेकराई फाकुनि जो तइदाद 180 आहे जेकी 90 ख़त इस्तवा खां मथे ऐं 90 ख़त इस्तवा खां हेठि मौजूदु आहिनि। ख़त इस्तवा अहिड़ी लाइन आहे जिते समूरो साल सिज जा किरणा मौजूदु रहनि था। उन्हीअ करे ख़त इस्तवा वारनि इलाइक़नि में मजमूई तौर गर्मी घणे तइदाद में रहे थी। ड्रिघाई फाकूं जेकी उत्तर खां ॾखण तरफ़ वञनि थियूं उन्हनि जो तइदाद 360 आहे। कहिड़ो सबबु आहे? उन जो इहो ई सबबु आहे त उहे हिकु पोल यानी कुतुब खां ॿिए कुतुब ताईं अचे हिक ॿिए सां मिलनि थियूं ऐं उन्हनि जो तालुक़ु टाइम सां जुड़ियल आहे, जिन जे ज़रिए ई असांखे टाइम ऐं तारीख़ जी ख़बर पवंदी आहे, जंहिंखे असीं वर्ल्ड स्टैंडर्ड टाइम पिणु चवंदा आहियूं। ड्रिघाई ऐं वेकराई फाकुनि जो बुनियादी मक़सदु कंहिं बि मुल्क या इलाइक़े जे असुल पोज़ीशन या लोकेशन खे मालूम करणु हूंदो आहे। जहिड़ी रीति पाकिस्तान जी दुनिया जे नक्शे ते लोकेशन 24 खां 36 ऐं 61 खां 76 ड्रिघाई ऐं वेकराई फाक आहे। अहिड़ी रीति कंहिं बि मुल्क या ख़िते जी असुल जाइ मालूम करण लाइ ड्रिघाई ऐं वेकराई फाकुनि जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। ज़मीन इंसान जे भेट में तमामु घणी वसी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ ख़ितनि में मौजूदु मुख़्तलिफ़ जायूं ॻोल्हणु यकीनन को आसान कमु न आहे। मिसाल तौर असां कोरनाडो में मौजूदु सैंडियागो पुल जे तुज़ जाइ खे कीअं मालूम करे सघंदासीं या कंहिंखे बि कीअं ॾस ॾेई सघंदासीं त उहा पुल दुनिया जे कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे। पर जेकॾहिं असीं ड्रिघाई ऐं वेकराई फाकुनि वारा अंग अखर ॿुधाईंदासीं त उते पहुचणु आसान थी वेंदो। लेटिट्यूड्स या वेकराई फाकूं जेकी ओभर खां ओलह तरफ़ वञनि थियूं उन्हनि लकीरुनि में हिक जेतिरी विथी हूंदी आहे। वेकराई फाक जी हर डिग्री हिक ॿिए खां लॻभॻि 69 मेल जे फ़ासिले ते मौजूदु हूंदी आहे। वेकराई फाक जी हर हिकु डिग्री मज़ीद वेझनि लकीरुनि में विरहायल हूंदी आहे, जंहिंजी हर हिकु डिग्री 60 मिंटनि में तक़सीम थियल हूंदी आहे। अहिड़ी रीति हर मिंट वरी 60 सेकंड्स में विरहायल हूंदो आहे। ख़त इस्तवा 0 डिग्री वेकराई फाक ते मौजूदु आहे। ट्रॉपिक ऑफ कैंसर 23.5 डिग्री उत्तर, जॾहिं त ट्रॉपिक ऑफ कैप्रिकॉर्न 23.5 डिग्री ॾखण ते मौजूदु आहिनि। ज़मीन जे उन विच वारे हिसे खे ट्रॉपिक्स चइबो आहे, जिते घणो गर्मी पद बरसातूं ऐं ॿेला थियनि था। आर्कटिक सर्किल 66.5 डिग्री उत्तर ऐं एंटार्कटिक सर्किल ॾखण में मौजूदु आहे। धरतीअ जे उन्हनि चइनि हिसनि में 4 मुख़्तलिफ़ मौसमूं थियनि थियूं। लॉन्गिट्यूड्स या ड्रिघाई फाकूं जेकी ज़मीन जे गोले जे उत्तर कुतुब खां वेंदे ॾखण कुतुब ताईं वेंदियूं आहिनि। उन्हनि लकीरुनि जे विच में वेकराई फाकुनि जियां हिक जेतिरी विथी नाहे हूंदी। 0 डिग्री ड्रिघाई फाक खे प्राइम मेरिडियंस चइबो आहे, जेका लकीर यूके इंग्लैंड जे ग्रीनविच वारे इलाइक़े मां गुज़रंदी आहे। हाणे जेकॾहिं असीं वेकराई ऐं ड्रिघाई फाकुनि जो इस्तेमालु कंदे सैंडियागो वारे तुज़ जाइ बाबति लिखत में ॿुधाईंदासीं त उहो हिन रीति लिखिबो: 32 डिग्री 42 मिंट ऐं 54 सेकंड उत्तर वेकराई फाक ऐं 117 डिग्री
9 मिंट ऐं 25 सेकंड ओलह डिघाई फाक। वेकराई ऐं डिघाई फाकुनि खे डिग्री, मिंटनि ऐं सेकंडनि जे हिसाब सां नोट करे लिखियो वेंदो आहे, जंहिं ज़रिए ज़मीन जे मथाछिरे ते मौजूदु कंहिं बि जाइ जी असुल लोकेशन ताईं पहुची सघिबो आहे। असांखे उमेद आहे त हिन डॉक्यूमेंट्री ज़रिए अव्हांखे डिघाई ऐं वेकराई फाकुनि जो यानी लेटीट्यूड्स ऐं लॉन्गिट्यूड्स जो असुल मक़सदु ऐं इस्तेमालु सम्झ में अची वियो हूंदो। हिन वीडियो खे शेयर करे शागिर्दनि ताईं ज़रूरु पहुचायो त जीअं संदुनि ॼाण जी खाण में इज़ाफ़ो थी सघे, छालाए त साइंसी हक़ीक़ी रस्तो ॿुधाईंदड़ ऐं रोशन राहुनि ॾांहुं वठी वेंदड़ इल्मु आहे।